अचो तो मुझे कमरे में चाय ठाए खड़ी। एडो अतावलो छो थियो आहीं मूसा खान? हाणे त सब कुछ तुझे हथ में अची वियो आहे। ठारे ठारे खाइण सिख, ठारे ठारे खाइण सिख। खैरा के सिर ॾे खैर हुजे बाबला चाहे हाँ बीतम रख। हुक्म त ईअं थो हलाई ॼण मां हिन जी नौकरियाणी हुजां। अड़े खैरा जे सिर ॾांहुं खैर हुजे, जंहिं ज़हर ज़रो हुजे हा त चांहि में मिलाए ॾियांसि हां। खैरा छा पई सोचें? किथे चांहि में ज़हर मिलाए पीआरण जो इरादो त न थई? हा साईं, न न न साईं न। वाकई मो वॾो को शैतान आहे। दिलि में सोच त ख़बर पइजी थी वञेसि। हाणे छा पई सोचें? निकरण जी कर। किथे शैतान आपे खां ॿाहिरि न अची वञे ऐं मां पाण ते काबू न पाए सघां। हणी टंगूं बाहूं भई न छॾियां। खैरा जे सिर ॾांहुं खैर हुजे, मुंहिंजूं टंगूं तूं छा भञंदे? ऐं टंगूं बाहूं त मां तुंहिंजूं भञंदसि। बसि रुगो तुंहिंजो मुंहुं मथां थोरो बरवसो थिए पोइ चांहि में नछो ॾेई खट सां ॿधी सॼी राति वेलण सां अहिड़ो कुटींदीसांइ, अहिड़ो कुटींदीसांइ जो ॾेहनि खे ॾस ॾींदे। तहां जे लाइ चांहि खणी अचां? न खैरा, वे खैरा वे। जीजा मूंखे त ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। इहे समूरा कागज़ जेके इन मूसड़े जे हवाले कया अथव, इन में का हेर फेर त न कंदो? तूं उल्को न कर खैरा, कागज़ ॾिसण खां पोइ सॼो सड़ी वेंदो। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, अलाह करे त ईअं ई थिए। अदा मां तोखे जहिड़ो सम्झंदो हुअसि, तूं उन खां बि वधीक चालाक निकिते। तूं छा थो सम्झी त मां पंहिंजे हथनि मां ईअं मिल्कियत वञण ॾींदुसि? न अदा न। जॾहिं मां तो चढ़े नांग जो ज़हर न पुड़े उनखे क़ब्र हवाले करे छॾियो त ही नांगड़ मूंखे छा कंदे? पर दुख इन ॻाल्हि जो आहे त तो समूरी मिल्कियत बैंक बैलेंस नसीबा जे नाले करे नसीबा जा सूर वधाए छॾिया। नसीबा मासूम अलड़ जवान एडो वडो भार पंहिंजे सिर मथां अकेले सिर कीअं खणी सघंदी? तूं ख़बर आहे न वो भार हल्को करण लाइ मां अची वियो आहियां। मूसा खान अची वियो आहे। तूं ख़बर आहे न दा
तू घबराए न। जंहिंखे तूं पंहिंजो सॼण थो समझी उन तुंहिंजे मौत जो पूरो बंदोबस्त करे छॾियो। भाग भला अथई जो मां वक़्त ते पहुचीस, न त तुंहिंजे जिस्म खे परूण करे छॾिना। अदा तुंहिंजा वहम वधी विया आहिनि। खानू मरी त सघे थो पर असांजो दुश्मन नथो थी सघे। ॿ चकर असांजे मथां हमला कराए चुको आहे। अञा दुश्मन खे सिंग थींदा आहिनि। कुझु सम्झणे कर अदा, आख़िर खानू असांखे छो माराईंदो? पैसो बुरी बला आहे न बन। मिठल खे मारण खां पोइ असां ॿिन्ही भाइरनि जे सिरनि जो सौदो मूसा खान सां करे चुको आहे। अदा मिठल खान खे खानू न पर मुंहिंजी बि क़तल कयो, जेके सादिक पंहिंजे अखियुनि सां ॾिठो हो। हाँ, उनजो मतिलब त तोखे वञी सादिक सां मिलाई। सादिक जे अॻ पुठ जी ख़बर थी त छा कंदो आहे? चर्स खपाईंदो आहे, कूड़ियूं शाहिदियूं ॾींदो आहे, 5000 तरीअ ते रखीस त बेॾोहीअ जे मथां क़ुरान खणी पी वेंदो। तोखे उन जी ज़बान ते एतबार आहे? मूं भाउ जी ज़बान ते को भरोसो ई नाहे। मूं कॾहिं चयो त मूंखे तव्हांजी ज़बान ते भरोसो नाहे? अदा मूंखे तव्हां मथां पूरो भरोसो आहे, पर तव्हां वटि बि खानू ख़िलाफ़ का पकी साबिती नाहे। इतफाक़ी थियल हादसनि खे तव्हां असुल गंढ ॾेई वेठा आहियो। मूं वटि पकी साबिती नाहे, इन्हीअ करे ई त खानू जेरो आहे। जंहिं ॾींहुं मूंखे पकी साबिती हथ अची वई न, उहो ॾींहुं खानूअ जी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो। छो अदा? छो? जेकॾहिं असांखे ज़िंदा रहणो आहे त खानूअ खे मरणो पवंदो। जेकॾहिं खानूअ खे न मारियोसीं त हू असांखे माराए विझंदो। पर मूंखे नथो लॻे त खानू ईअं कंदो। भुलियल आहीं न बन, तूं भुलियल आहीं। खानू घणो कुझु करे चुको आहे। मूंखे त इहो बि वहम आहे त भाॼई खे माराइण में बि खानूअ जो हथ आहे। या खानू जी न, पर तव्हांजी ग़लती हुई अदा। मां मञा थो त मुंहिंजी ग़लती हुई। कमदार ऐं वॾेरे जी ज़बान ते एतबार कयुमि, पर इन ठाह मां त खानू बि ख़ुशि न हो। खानू पंहिंजे दुश्मननि खे सुञाणे थो। तो जी अखियूं पूरे अंधो एतमाद न कयईं। ग़लतियूं पाण कयूं ऐं ॾोह दोस्तनि ते ॾियूं। न बन, जेकॾहिं खानू ॾोही नाहे त पोइ एतबार छो नथो ॾे? उन ॾींहुं मां एतबार घुरियोमांसि त कतराए छो वियो? अदा खानू अॼु ताईं न कंहिंखे साख ॾिनी आहे ऐं न खई आहे। इहा ॻाल्हि अलॻि हूंदी आहे न बन। मां मञा थो त चोरियुनि चकारियुनि या हल्कियुनि फुल्कियुनि ॻाल्हियुनि ते न एतबार ॾियणु सही आहे न वठणु, पर जेकॾहिं दोस्तनि जी दिलि में शक वेही वञे त उनखे दूर करण लाइ एतबार ॾियणु ॾोह नाहे। अदा मां त चवां थो तव्हांजा शक अजाया आहिनि। कुझु सोचो, अजाई दोस्ती में ॾार न विझो। अदा वॾे खे ईअं गुम करे क़तल करे छॾियऊं जो असांखे ख़बर बि कान पई। वरी मुंहिंजे मथां हमिलो कयूं। मां बची निकतुसि त वरी तुंहिंजे मथां वार थियो। इहो सभु न बन पैसे जो कमाल आहे। खानू मूसा सां मिली असां सां खेॾे पियो। अदा मां मञा थो त मूसा खान वॾो लालची माण्हू आहे, पर खानू असां सां कॾहिं बि गदारी न कंदो। जेकॾहिं अञा बि खानूअ लाइ तुंहिंजी दिलि में रहम आहे त पोइ मां तोसां वाइदो थो कयां त सिर्फ़ तुंहिंजी दिलि खे तसली ॾियण लाइ खानूअ जे खिलाफ़ पको सबूत हथ करे तोखे आणे ॾींदुसि। पोइ तूं फ़ैसिलो कजांइ त खानूअ खे कहिड़ी सज़ा ॾिजे। अदा जे तोखे पको सबूत मिलियो त असांजी तबाही में खानू जो हथ आहे ऐं अदा वॾे जे मौत में बि खानू जो हथ आहे, त पोइ मुंहिंजो तोसां वाइदो आहे खानू खे पहिरीं गोली मां हणंदुसि। पर उन खां अॻु मूंसां हिकु वाइदो कर। ॻाल्हि कर। सबूत मिलण खां पहिरियां खानू खे तव्हां कुझु बि न कंदो। हूअं बि मां एतिरो वयल न आहियां जो बग़ैर सबूत जे पंहिंजे दोस्त मथां गोली हलाईंदुसि। बाक़ी रही ॻाल्हि सबूत जी, उहो मां तोखे जल्द हथ करे ॾींदुसि।
नबन हिन जुए में आयो ऐं घुमी फिरी वापसि ज़िंदा मोटी वियो। तव्हां उनखे कुझु बि न करे सघिया। हैफ़ हुजई जबार, हैफ़ हुजई। वैसे नबन जी मौत जो सामान असां पाण सां गॾु खणी वियासीं, पर भाग भला हुयसि जो आचर अची वियो, जंहिं बचाए वरितुसि। जे तव्हांखे ख़बर पई त घटि में घटि मूंसां त ॻाल्हि कयो आहे, मूं वटि अहिड़ो राकास वेठो आहे। आचर न खणी केर बि हुजे हा, सभिनीनि जा लाश किराए विझे हा। गलती थी वई रेस, गलती थी वई। का ॻाल्हि न आहे, अहिड़ी ग़लती न कजो। सोचण जी इहा ॻाल्हि आहे त नबन जी तव्हांखे ख़बर कीअं पई? सादिको रईस, सादिको वॾी कुती शइ आहे, हर ख़बर रखे थो। नबन किथे ॾिठई? नबन ऐं खानू खे ढोरे खां मथे वेंदे ॾिठाई। असांखे अची ॿुधायई त नबन ॾे पांद रहियल आहे, मुखबरी जा पैसा बि न वरिताई। नबन ॾे पलांद रहियल आहे, सो बि सादिक जो। इन्हीअ जो मक़सद त सादिक वटि अञा घणा राज़ हूंदा। रेस, इहो ई कमु हुयो या ॿियो को कमु आहे? इन लाइ तव्हांखे घुरायमि त अॻिते अहिड़ी जल्दबाज़ी न कंदा कयो। नबन, आचर ऐं खानू अहिड़ा मौक़िया बार बार न ॾींदा। अॻिते जे तव्हांखे ख़बर पइजी वञे त इतला ज़रूर कजो। जेकॾहिं मूंखे ख़बर पई त मां तव्हांखे न्यापो कंदुसि। जॾहिं असां गॾिजी उन्हनि मथां हमिलो कंदासीं तॾहिं उन्हनि खे मात ॾेई सघंदासीं। जेको तव्हांजो हुकुम रेस। पोइ असांखे इजाज़त रहेसि। सभु सुणाई। हलो भाई। कमाल थो करी रेस, शिकार खे शिकारियुनि जे मुंहं में पियो मोकिली। तोखे त ख़बर आहे मुजीब, मां गिदड़नि जो शिकार न आहियां कंदो। गिदड़नि खे शींहं हथां मारायूं था ऐं शींहं जो शिकार मां पाण कंदुसि। रेस, शींहं पंजोड़ टोड़ाए भॼी वियो आहे, हाणे ॾुखियो थींदो। काॾे वेंदो मुजीब? घिरी घिरी पंहिंजे माग ते मोटंदो। जॾहिं बि वापसि मोटियो, उहो ॾींहुं उनजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदो। खैरा छा थी सम्झी त मूसा खान जी जान ते ज़ुल्म कंदो या मुड़ी वेंदो? परेला मोह वॾो मिलू आहे, जंहिं पंहिंजे भाउ खे बख़्श न कयो, उहो पराइनि ॼाइनि ते कहिड़ो रहम कंदो? खैरा बाक़ी तोखे छाजे लाइ मोकिलियो हुयोसीं? खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। जंहिं मिरूअ खे तव्हां मर्द कुझु करे न सघिया आहियो, उनखे खैरा छा कंदी? अरे रे, असांजे लाइ त तूं शींहं आहीं, बाक़ी मूसा खान ॾाढो सिर ठो वञे। ऐं मोए खां मां डिॼां कोन थी पई। हा, खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। जे न खैरा सां खंसियो त अहिड़ो असरु कंदीसांसि जो यादि कंदो मूंसां त कुझु ई कोन थो, रुॻो वटे थो पंहिंजे मुंहिंजी जीजाउनि ते रोब कंदो। खैरा अड़ी का एड़ी टिक कर यो मूसा खान जीजान मथां ज़ुल्म करण खां पासो करे। छा बि कयां, इहो मोह मुड़ंदो कोन। इहे बैंक जा पैसा, ज़मीनूं नंढीअ जीजा जे नाले ॾिसी मोह आपे खां ई निकिरी वियो आहे। चइबो त हींअर बि वॾी जीजा बदिरां समूरो ज़ुल्म नंढी जीजा जे मथां ई थियो। हाय हाय, ॿई वेचारियूं थियूं घाणे में पीड़जनि। नंढी जीजा त पहिरीं सूरनि में ई सभु ख़ुशि थियूं से त शादीअ खां पोइ को सुख जो साह खणंदी, पर क़िस्मत में लिखियल ई कुझु ॿियो हो। खैरा अड़ी ॿिन्ही जीजाउनि जी भलाई इन्हीअ में आहे त सभु कुझु लिखी ॾियनि ऐं पाण हवेली जी का कुंड वञी वसाइनि ऐं सॼी ज़िंदगी सुकून सां गुज़ारनि। किथे पढ़ियल, अञा त इन मोए मूसड़े जी अक ई कान पती आहे। जॾहिं उहा अक पतसि न त हिन हवेलीअ खे दोज़ख त उहा बणाईंदी। पोइ ॾिस जाए वेही वेचारनि जीजाउनि खे सिर लिकाइण जी जाइ बि हवेलीअ में कान मिलंदी। न खैरा न, मूसा खान जा ॿार जीजाउनि जे मथां ज़ुल्म न कंदा। अड़े खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे।
इन मूसड़े वारी माई वॾी धोतल पोतल थई, इन्हे खे ॼण मां सुञाणा ई कोन। अड़े ॿिन्ही भाउनि जे विच में दुश्मनीअ जो बिज त इन्हे ई पोखियो। अड़े इन्हे हद ताईं पहुचाइण वारी बि इहा ई आ। हा, इहो मूसड़ो खान तव्हांजे अॻियां इहो वॾेरो आदाद तो करे पियो। माईअ जे अॻियां का हलेसि पुॼेसी कान थी। ॾिस चाहे वेही, जॾहिं हिते पहुती न पोइ तोखे ख़बर पवंदी त केतिरी धोतल पोतल माई आ। खिरैया ख़बर अञा कोन थी पई त रईस पंहिंजा ॿार अञा ताईं शहर मां छो न आहिनि घुराया। अड़े मो वॾो चालाक आ, खैरां जे सिर ॾे खैर हुजे। इहो जेसी ताईं सभु मेड़े चुडे पंहिंजे मुठ में न कंदो तेसी ताईं ॿार कोन घुराईंदो। हा, अड़ी तुंहिंजे ॻाल्हियुनि में मूंखां ख़्याल ई लही वियो। जीजाऊं वीचारणियूं वाझाईंदियूं हूंदियूं त खैरां अलाए छो न पाती। खैरां जे सिर ॾे खैर हुजे, पर जेसी ताईं खैरां जे सिर में दम आ तेसी ताईं जीजाउनि खे अकेलो कोन छॾींदसि। हा, चङो हाणे मां वञाई। खानू ऐं नबन ॿई बची विया। हाणे हिते रहण ख़तरे खां ख़ाली न आहे। फ़िलहाल कंहिं ॿिए हंधि रहण जो जुगाड़ कयां जेसि ताईं का महफ़ूज़ जॻह हथ कयां। अच्छा चरत वे मां तो वटि वेहण कोन आयो हाँ। मूंखे इहो ॿुधाए त सादिक किथे आहे। तुंहिंजो वरी सादिक में कहिड़ो कमु फाथो? छो सादिक में मुंहिंजो कमु नथो थी सघे छा? हींअर सादिक वटि हलण खतरे खां खाली न आहे। खतरे खे मुंहुं ॾियण मां चङी तरह ॼाणा थो। जेकॾहिं तोखे ॿाहिरि निकिरण खां ख़ौफ़ थो थिए त तूं मूंखे सादिक जे घर जो ॿुधाए, मां पाण वञी ॻोल्हे हथु कंदोमांसि। हाजर तोखे सादिक जो घर हथ न ईंदो। राति हलंदासीं। मुंहिंजो बि पलांद रहियल अथसि। पंहिंजो पलांद पोइ वठिजांसि। हींअर तूं रुगो सादिक जो ॾस ॾे त मिलंदो किथे? चइनि त हींअर खतरो आहे। ॿी ॻाल्हि त सादिक ॾींहं जो घर में रहंदो ई कोन्हे। सॼो ॾींहुं नशे खां पाण जे पोयां हूंदो आहे। राति जो असांखे हथी कोन मिलंदो। ठीकु आहे, पोइ राति मां तोसां मिलंदुसि। हींअर काॾे वेंदे? मुल्क मौला जो खुटो न आहे। ठिकाणा हिकु न पर हज़ार आहिनि। किथे बि रही सघां थो। हाजर मां तोखे हितां मानी खाइण खां सवाइ कोन छॾींदुसि। इन जी का बि ज़रूरत न आहे। फ़िलहाल मां वञा थो। छो हाजर मूं मथां एतिरो एतबार बि कोन अथई। यकीन कर तोखे सां कोन फसाईंदोसि। धोखे सां विछायल ॼारनि खे टोड़ण आचर चङी तरह ॼाणे थो। तूं वञी मानी कराया। मां तुंहिंजे इंतज़ार में हिते ई बीठो आहियां। वादन खे मानी जो चई मां जल्दी वापसि अचां थो, पर जेकॾहिं कुझु देरि थिए त इंतज़ार कजांइ। घबराए न खानू, मां तोखे हिते ई मिलंदुसि। वञ कमदार ऐं परेल ॿिन्ही खे वठी अच। निभागण अचण ई छॾे ॾिनो। मुंहिंजे पादरनि जे ख़ौफ़ खां हिते कीअं ईंदा रे सर? कीअं बि करे ॿिन्ही खे ॻोल्हे वठी अच। बोदार साईं मुंहिंजो वञणु लाज़मी आहे छा? ॻोठ में कहिड़ा नाग वेठा आहिनि जे वञण खां लाराई थो? बस बस माई तमीज़ में रह, न तेड़ो असर कंदो साईं जो। तू छा हशर कंदे? ऐं चोई थी निकर निकर हितां, न त डंडो खणी आई मई न घरां ते अहिड़ो कुटींदी सही मूसे खान जी ओताक ताईं कुटींदी हलदी सही। हा काॾे बि वञा तमे तुंहिंजो कमु? मुंहिंजो कमु तो में कोन्हे, पर मूंखे ॿुधाए त हे जो ज़ियान कई मुंहिंजो। हा
मुंहिंजो त भतो हारे छॾी मूंखे इहो पिणे भरे ॾींदो छा ॾिस माई मुंहिंजे पीउ जो नालो न वठ अरे हा ॾिसो जेको गिदड़ बीठो पूनाऊं करे हा तो सम्झो छा आहे हा छा सम्झो भोतार साईं नांगणियूं वेठो आहिनि बाबा मां त चवां थो मुजीब खे मोकिलियो सुठो आहे मुजीब खे मोकिलियुमि त 2-3 मारे ईंदो मां त वञण लाइ तयारु आहियां रे सर पर जेकॾहिं न आया त ॿिन्ही खे मारे खणी ईंदुसि